तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुझे जी में आजार न जा अनवा साहिब ने शिफा मियां मरीजन के साइता का डाडियूं हदीसूं तो बुधा याद को थियूं रहन वटी दो से मौलाना साहब डाडियूं हदीसूं तो पढ़ा डाडा किताब तो पढ़ा डाडा लिखा तो याद ही को तो थे मां चवा संत बाबा वञ के हकीम साहब जो पासो वठ डॉक्टर साहब जो पासो वठ पर मदीने जे मीर फरमायो ओ अबू हुरैरा जी मुजा साईं ओ बुसुत रिदा अक पंहिंजी चादर खे विछा सावी जे तो मां चादर के विछायो आ फगरफ बियदे नबी करीम ये बुक झले ही मुझे चादर में एकड़ी शे उछलाई आ जेका हिस्सी कने का महसूस न पई थे सरकार फरमायो जुम इन के खणी पंहिंजे सीने सां ला या भी पियो चवे सरकार जो इए चयो आ सीने सां चादर के लातो थम असा अर्ज कयो साहबी भला मेहरबानी त थी वई फायदो पियो या न के तो पहिरियां हदीसूं ॿुधंदुम याद कोन थींदियूं पर वल्लाहि मां नसीत शैअम बदहू मदीने जे मीर जे मेहरबानी खां बाद में का बि शे विसरंदी काने का हर शे मूंखे याद हूंदी आ असी वसई 2-3 महीना हलियाऊं थकल मायूं रात देर से आया सी हींअर जे पहुताऊं तई जे थकजी पिया हो त दुआ घुरूं बाकी जे चओ था त 2-3 मिनट मौलवी में अञा पघर कढूं त पोइ भली बिस्मिल्लाह ये सब तुम्हारा करम है आका गजी पढ़ाए जो इंशाअल्लाह ता पढ़ंदो साईं मेहरबानी कंदा असीं त लायक न आहियूं तई बुजुर्ग आहियो साईं जा आशिक हो दीवाना हो ये सब तुम्हारा करम है आका के बात अभी तक बनी हुई है कोई सलीका है या रज़ू का न बंदगी बंदगी अतम देखनी जो ये सब तुम्हारा कर्म है आका बगदाद शरीफ जे शहर में हिकड़े ईसाई चैलेंज कई ईसाई पियो चवे बादशाह के बादशाह माता जे मुसलमानन मोलन सा मुनाज़रो कंदुस अच्छा छाजे मौजू थी चीज़ मौजू आए हजरत ईसा जी अफजलियत मुझी दावा वा तहां जे नबी है हजरत ईसा मोहम्मद करीम खान असा जे नबी है हजरत ईसा जो शान मथी बादशाह जो दावा थई वो दावा जे करे हुंदी या बदीही त पो दावा ते तंबीह आणदी जे करे दावा हुंदी नजरी त दावा ते दलील पेश कबो तुझी दावा बदीही कने तुझी दावा नजरिया ते करे इन ते तू दलील पेश कर तीसी दलील युवा त तहां मुसलमानन जे कुरान में आहे त हजरत ईसा अला नबीना अलैहि सलातु वसलाम मुअल जारी दूरी ताजी नबी मोल किथे जा रहा इल्मा मालूम थियो त ताजी नबी का असा जी नबी जो शान मथे ऐ साबित पे मां कुरान मा कंदुस थोरो इन के बेसुजे वत दियोस साबित मां छा मां कंदुस कुरान मा हाने मां ता खाई वारन का पुछां थो त जे ईसाई कुरान पढ़े त असी ईसाई थींदासी असा जा मानू छा चवंदा साईं फलाना बि त कुरान था पढ़न अबा हू बि त कुरान था पढ़न पो बद मजहब कुरान पढ़े असी बद मजहब थियूं ईसाई कुरान पढ़े असी ईसाई थियूं
सैयद नईमुद्दीन मुरादाबादी रहमहुल्लाह के हिकड़े हिंदू चयो सैयद नईमुद्दीन मुखे तहां जे कुरान जा 15 सिपारा याद है तहां के असा जे किताब हिंदुन जे गीता जा कुछ वेद वगैरह यादन सैयद नईमुद्दीन चयो त बाबा इहो त असा जे कुरान जो मौजूज़ो आ तहां के भी याद थियो तहां जे किताब में मौजूज़ो आहे ही कोन त असा के याद किथां पर हाने माता खाई वारन खां तो पुछा मुखे सच्ची बुधाए जो वो हिंदू जे कुरान पढ़ी पेश करे ए नेट ते ॾिसो हिंदू मुसलमानन जो रद्द था कर कुरान मां त पुछासी हिंदू थींदासी चासी बद मजहब थींदासी असी न बद मजहब थींदासी न ईसाई नऊज़ बिल्ला न के बे तरीके ते अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे रसूल नजम है और नाव है इतरत रसूलुल्लाह की अर्श हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की अशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की ईसाई पियो चवे तहां जे कुरान में आहे हजरत ईसा मुअल जारी दो तहां जे नबी मुअल कोण जारिया मालूम थियो त तहां जे नबी खां असां जे नबी ईसा जो शान मथे या बादशाह जो ठीक आ तोखे परमिशन भले बगदाद जे शहर जे चौक ते वञी ऐलान कर उन ऐलान कयो ओ मौलवियो ओ मुनाज़िरो ओ आलिमो ओ फकीहो ओ मंतकियो ओ फलसफियो ओ वडा वडा मुहद्दिसो अचो 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 मुसा मुनाज़रो कयो मां तहां जे कुरान मां साबित कंदुस त तहां जे नबी खां असां जे नबी जो शान मथे आ वडा वडा आलिम हुआ खाही जा गैरतमंद सुन्नियो वडा वडा मुनाज़रा वडा वडा पीर मौजूद हा केर बि मैदान ते न पियो अचे तुझे मुझे पीर हजरत अब्दुल कादिर जीलानी के खबर पई आ पाण मैदान ते तशरीफ वठी आया हजार जो मजमूआ जे अज माई तवी ते वेठा आहियूं हजार जो मजमू लगो पियो आ उन वक्त में मानू बीठा इंतजार पिया कर केर तो अचे जरे पीरन जो पीर आयो आ मानू निहारी पिया जे बादशाह अची वियो छा ईसाई पियो चवे बादशाह अची वियो आ छा जो से बादशाह ई दुनिया वारो कोने ई उहो बादशाह पीर जे जी सिर्फ मानन ते न जिन्नन ते न जीतन जड़ नहीं नागन जे मथा जे अब्दुल कादिर जीलानी जी हुकूमत ओ पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी अची वियो आहे जादू चई जादू जी जिसे तां जे कुरान में हजरत जी मौला जारी नो तां जे नबी मौला किथे जारी साईं फरमायो रे ईसाई मौलन के चार असा जे नबी जे गुलामन जो कम असा जे नबी जे खातमन जो कम असा जे नबी जे नौकरन जो कम जरे मालिक पान हुंदा खातम हुंदा त मालिक के कम करण जी जरूरत हुंदी आ छा खाई वारो ही त हजरत गौसे आजम अब्दुल कादिर जीलानी जी ताकत आ अल्लामा यूसुफ बिन इस्माइल नबहानी अरबी में किताब नालो हुज्जतुल्लाह अलल आलमीन फी मोजज़ात सय्यिदिल मुरसलीन उनमें तो लिखे एकड़े शख्स कामिल वली पंहिंजे मुरीद खे ॾिठो पुट जी सही नमाज पढ़ंदो हुई हां सही रोज़ो हां सही ज़कात ॾींदो हां सही हज हां सही पो बाबा तुझो रूहानी मकाम तो कोने तुझी मंजिल कने हारे यह मंजिल जी खबर के पवंदी जेको पाण मंजिल वारो जे साईं मुफ्ती अहमद अली जो न पीसे रोज़े वारे जो वली हुआ जो एकड़ो मुरीद मशरिक में एकड़ो मगरिब
मरण जे टाइम ते उनखे कलमे जी तलकीन करे तो कामिल आहे। छो त सिंधी में चवंदा मुड़स खे मुड़स सुञाणे, फारसी में चवंदा वली रा वली में सुनासद, वली के वली सुञाणे। बुजुर्ग जो पुट नमाज रोज़ो ज़कात मुझ नमाज त पढ़ी थो पर तुझो रूहानी मकाम कोन सही, रूहानी मंजिल कान सही। आकिबला ता के खबर हुंदी के तो लगे थो तुझो पी तो ते नाराज। हां सही पुट पी के प्रचार बाबे के राजी कर, जैसे बाबे के किया राजी कया बाबो दुनिया ता हलियो वियो आ किया राजी कयास। अल्लामा यूसुफ बिन इस्माइल जो किताब अरबी में खोले दिसो लिखे तो बुजुर्ग पियो चवे हल कब्र ते हलण तुझो कम आहे, तुझे पी के कब्र मां बाहर कढण मुझो कम आहे। मथा वठी आयो आ अल्लाह जे वली जो इशारो कयो मुर्दो कब्र मां निकरी पियो। साईं फरमाइल पिया बाबा पंजे पुट के माफी दे। वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वखफिद लहुमा। कुरान दिल से बुझ जा वखफिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमति व कुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। माँ पी जो शान मर्तबो व तज़ीम तुझे रब जो फैसलो उन खां सवा कंहिंजी इबादत न कर। माँ पी सां चंगाई उन्हनि मां को हिकिड़ो तो वटि पोड़ो थी पहुचे या ॿई हुजनि उनखे उफ़ बि न चओ झिड़क बि न, करीम कौल उन्हनि सां ॻाल्हा, प्यार सां पेश अच। अल्लाह जे वलीअ जो इशारो कयो मुर्दो कब्र मां निकिरी पुट खे माफ़ी ॾिनई। सरकार जे नौकरनि खे हीअ ताक़त आहे त मदीने जे मीर जी ताकत ही पावर जो छा अंदाजो हणवो। सबसे आला ओला हमारा नबी। हयाती जी का खबर कोन्हे, ये कोने तो 20 जो आई 25 जो 30 जो 40 जो बची वियो केड़ी खबर कदे मौत अची वने। अज साईं जी सनाखानी कर कब्र क़यामत में मेहरबानी रिश्तात केड़ी थी थे। सबसे आला ओ औला हमारा नबी, सबसे बाला ओ बाला हमारा नबी। क्या खबर कितने तारे खिले छुप गए। फरमाए तो क्या खबर कितने तारे खिले छुप गए। पर जाग जो पर न डूबे न डूबा हमारा नबी। त खाई वारा इलाके वारा बस गिरदाई वारा साईं जा आशिक आयो। हे ओ नबी आ जैसा सिर्फ मानन न जिन्न हैवान ऐ उन का अलावा जीतन चढ़न जीव साईं सा मोहब्बत ऐ प्यारा। जंगे उद पई लगे एकड़ी औरत के खबर पई सुना नबी ज़ाहिरी तौर ते दुनिया ता हलिया व्या अफवाह हलियो आ। मदीने जे शहर में उन माई के खबर पई आ उन जंग में माई जो पुत्र भी शहीद थी वियो हो, उनमें मुर्स भी शहीद थी वियो हो, भाप शहीद थी वियो हो, पीउ भी शहीद थियो, भाप शहीद थियो, मुर्स भी टे भा थी विया। वाह माई जरे ॿुधो आ त मदीने जा साईं दुनिया ता हलिया विया। पेरन में
तीब कान थी पाए सिधो मदीने जे शहर का जंगे उहद जे मैदान में आई ये जो माई पीउ हलियो वई ये थी पीउ के छड़ बुधात मदीने जो साईं किथे आ ये जो भा हलियो वई ये थी भा के छड़ बुधात मदीने जो साईं किथे आ के जो तो तुझो मुर्स हलियो वियो ये थी मुर्स के छड़ बुधात मदीने जो साईं किथे आ वा माई रोंदी पई अचे अखिन में नीर पिया वहण जो त डिठी जन है कार सूरत साहड़ या मजी सुख थी सुतियों की नकी फिरे साण पतार खिड़ियों खड़ना धार काहे पयूं कुनन में सुभान अल्लाह रोए पई अखिन में ज़ारो कतार पानी पीउ हलियो वई ऐन रसूलुल्लाह साईं किसे आ सुभान अल्लाह भा हलियो वई ऐन रसूलुल्लाह साईं किथे आ मुर्स हलियो वई ऐन रसूलुल्लाह साईं किथे आ सरकार जे चेहरे ते नजर चेहरो बस चेहरो छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं हिक हिक चले छोड़ फिक्र दुनिया की अरे सिर्फ सारी दुनिया में ये कूचे अहमद जिस जगह मुझे जैसे खोटे सिक्के चलते हैं अथवा देखनी जो छोड़ फिक्र दुनिया की साईं जे चेहरे ते नजर भी कुल्लु मुसीबतिन बअदक जलम साईं तई आयो हाणे का बि मुसीबत मुखे निढाल काथी करे जे जो साईं हुंदो ते जा बिनी जहान में बेड़ा पार गौसे आज़म साईं मैदान ते आया मैदान ते जी फरमाइंदा साईं छा थो चमी तहां जे नबी मोहल किथे जारिया असां जे नबी जारिया माना तहां जे नबी का असां जे नबी जो शान मथे आ साईं फरमाइंदा रे चरिया यो मोहलन के जारण को वडो कम तो कोने यो त सरकार जे नौकरन जो कम कब्र ते हलण तो जो कम आहे मुर्दे खे छिके बाहर कढण अब्दुल कादर जीलानी ज्वाल जो कम आहे मैदान ते हलिया सारी मानन जो मजमूआ साईं फरमाइंदा कब्र ते तू हथ रख उन एकड़ी पुरानी कब्र ते जाचे वनी हथ रखे गौसे आजम जो इशारो कयो अल्लामा रूमी इन्हन जे बारे में तो फरमाए तो गुफ्तगू अल्लाह पुवत करचे अज हल्कू में अब्दुल्ला पुवत वलियन जो गुफ्तो अल्लाह जो गुफ्तो ज़ाहिर में तवलिय जे निड़िय माल करंदो आ हकीकत में यो गुफ्तो अल्लाह जे पाक तरीके अल्लाह जे ताकत सा ज़ाहिर थींदो आ वरी अॻिते थो चवे फरमाए थो औलियारा हसत कुदरत अज इला तीर जुस्त है बाज करता रद ज़रा मां भी जोर पे वाला तई भी तो कुछ जणो जोर एकड़े ने चमयो मां बरड़ी पे तई भी के जे सादे तो घुराए रड़न लावा कुछ रड़ियों कर दस दुआ कयो त ही रड़ियों साईं वट कबूल थी वञन साईं राजी थी पवन चंद मुझे शान ऐं मकाम में वलियन जे बारे में पे ही फकीर रड़ियों है
असां जो अक़ीदो आहे त ख़ुदा जे वलियनि खे रब ताक़त ॾिनी हदीस ॿुधंदो सही नबी करीम तो चवे खुदा तो फरमाए ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता अहबब्तुहु फइज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यसमउ बिही व बसरहु अल्लज़ी यबसरु बिही व यदहु अल्लती यबतशु बिहा व रिजलहु अल्लती यमशी बिहा व फी रिवायतिन व लिसानहु अल्लती यतकल्लमु बिहा साईं फरमायो व लिसानहु अल्लज़ी यतकल्लमु बिही साईं फरमायो अल्लाह तो चवे जने बंदो मुझी इबादत कंदो आ पो एतरी इबादत कंदो आ जो मुखे एतरो वेझो थींदो आ पो मां उन सां मोहब्बत कंदो आ पो जने मां मोहब्बत कंदो हा पो मां रब उन जा कन थींदो आ जंहिंसां ॿुधंदो आ मां उन जूं अखियूं थींदो जंहिंसां ॾिसंदो आ मां उन जा हथ थींदो आ जंहिंसां पकड़ींदो आ मां उन जा पेर थींदो आ जंहिंसां हलंदो आ अदा अहले सुन्नत चाहे अशअरी हुजन चाहे मातुरीदी इल्म कलाम में असां जो अक़ीदो आहे त ख़ुदा जिस्म खां पाक ख़ुदा अखियुनि खां पाक हालांकि वहाबन जो अक़ीदो आहे त ख़ुदा खे अखियूं बहन कन बहन वात बि अथसि नक बि अथसि पेर बि अथसि ख़ुदा कुर्सी ते वेठो आहे असीं चऊं था न ख़ुदा कुर्सी ते वेठो आहे माना ख़ुदा नऊज़ बिल्लाह कुर्सी जो मोहताज थियो न हालांकि अल्लाह तो चवे इन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन अल्लाह सभिनी जहाननि खां बेपरवाह आहे हिते जे कुर्सी न हुजे हा त तई कुर्सी घुरायो हा छो घुरायो हा त कुर्सी जी ज़रूरत माना खुदा जी कुर्सी न होंदी त नऊज़ बिल्लाह खुदा कुर्सी जो मोहताज थींदो खुदा त लैस कमिस्लिही शैउन उन जे मिसाल काशे कने का अल्लाह अखर कोन थींदो अल्लाह पेर कोन थींदो उलमा लिखो त पो अल्लाह जे वलियन जे अखर में एड़ा त पावर पैदा थींदा जो वेठो अब्दुल कादिर जीलानी बगदाद जे शहर में अज खाही में यारी शरीफ जे जलसे में वेठलन मुरीदन के बादशाह पीर पंहिंजे बगदाद मां ॾिसी रहियो आहे चओ सुभान अल्लाह उते जा आ पीरन जा पीर बेड़ो तारे ॾे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ॾे भला खाई वारन जा तरियल हर बेड़ा पर वरी बि अञा तारायो आ पीरन जा पीर बेड़ो तारे ॾे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ॾे देर न कर दस्तगीर उडड़ी पे चवे शहर सजे में मुझो करड़ो बंद थी वियो पुटड़ो वयो वई खुशियुन जो दर बंद थी वियो लाह मुश्किल जी का वीर बेड़ो तारे ॾे हथ मथे खड़ी जो देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ॾे अरे माई के गौसे आदम जो इशारो कयो न कब्र ते मुर्दो बाहर निकरी जी क़यामत जी वेच साईं जो क़यामत कोन है सब्र कर मुझे नबी जे नबुवत के अल्लाह मकाम के ज़ाहिर करे ॾेखारियो ही पीरन जो पीरा सुनो अब्दुल कादिर जीलानी बाकी हाने मां ता के एकड़ी नसीहत ना कलमो तमाम तो अर्ज कया तो साईं जन तमा के बुधायो पे त हुन सहाबी जो जेको मकाम थियो ओ मकाम इन जे करे जो बियो त नमाज़ 5 वक्त पढ़े पियो तहज्जुद भी कोन पियो पढ़े ई किताब ते इन लाके में खपाए अदा ई किताब हजरत अबू बकर जी सीरत ते ता के जन के वठनो से वठो साईं ता के बुधाए सहाबी के ॾिठी अब नमाज़ भी पढ़े पियो ऐ तहज्जुद भी कोन पियो पढ़े बस पर उन जो मकाम बलो हो इंदल्लाह ऐ अल्लाह जी हबीब वट उन जो वजह यो त हुन जी दिल में जेको साड़ कोने हसद कोने गौसे आजम जी तकरीरन जो किताब छपियो आ 3 महीनन जे तकरीरन जो बेरूत मां मजालिस शेख अब्दुल कादिर जीलानी उन में साईं चयो हसद जी बाकायदे साईं एकड़ी तकरीर कई आ उन में साईं फरमायो त बाबा हसद करण वारा तू हसद ज़ाहिर में त मानू सा तो करी अदा फलाने के फलानी नेमत मिली आ पर दर हकीकत यो तुंजो एतराज अल्लाह ते आ छो त इन के यो मकाम दिनो के यो मर्तबो दिनो के या मंजिल दिनी के यो शान दिनो के या इज्जत दिनी के हसद न कर ऐ बी जेका कादरी तरीके में हजरत गौसे आजम जी नसीहत साईं फरमाइंदा जेको मुजो कादरिया ओ बेजा एब कोन दिसंदो पंजन एबन ते नजर कंदो ता मुल्तान वारो साईं वदो साईं गौस बहावल हक ज़करिया
वडो खुदा जो कामिल वली हो उन जे मुर्शिद जो नालो हो हजरत शेख शिहाबुद्दीन सुहरवर्दी। उन बुजुर्ग जे सोबत में मानू 40 साल रहा पर कदह बे उन जे सोबत में कंहिंजी गिला कोन ॿुधो। केर कंहिंजी गिला करे खुदा जो वली चंदो बाबा सुठो आहे भलो आहे। के चुसी तव्हांखे माण्हुनि में एब ॾिसण में कोन था अचनि छा? पर मूंखे कोन था ॾिसण। मां पंहिंजनि एबर खे ॾिसंदो आहियां, पंहिंजनि ग़लतियुनि खे ॾिसंदो आहियां। विलायत इहा वली इनखे चइबो आहे। वली आहे त हज़रत गौसे आज़म जंहिंजे बारे में उर्दू में हिकिड़े चयो त तेरे हाथ में ने दिया है। इते पीर साईं पागारे जी जमात पीर साईं पागारा अल्लाह जा कामिल वली कादरी तरीक़ो आयो वो कादरी तरीक़ो आहे। कादरियत जी जेका खिदमत हजरत पीर साईं रोज़े वारे कई जंग में झरन में जिथा साईं लंघे उतां ला इलाहा इल्लल्लाह जो एड़ियूं तजरबूं जो वणन जे अंदरां बि ला इलाहा इल्लल्लाह पियो। उतां ई असीं सभई गौसे आज़म सां मोहब्बत रखण वारा गॾिजी पढ़ाए जो तेरे हाथ में ने दिया है। पढ़ायो तो छड्यां न पढ़ाईंदो तो कना तू सब बंद। अज सजो डी ते काबू रात काबू। तेरे हाथ में ने दिया है। तेरे हाथ है लाज या गौसे आज़म। कसम है कि मुश्किल न पाया जभी भी पुकारा या गौसे आज़म। अल्लाह सुभान अल्लाह। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह संजी सिंध जी सुआ हिंगलाज में साईं वियो जोगिन सां मुक़ाबलो करण। साईं जोगिन जो जादू टोड़ियो। जोगिन चयो त असांजो जादू हली वियो माण्हू सभु भॼी वेंदा। दसोस भिटाई साहब खे वठो। विड़ो भिटाई साहब सां मारे छॾियोसि। भिटाई सुणे चयो मां को निधन को कोन आहियां, अकेलो कोन आहियां। अखियुनि में लुड़काणे हिंगलाज में थो चवे पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हसनीनू आहियां वाह रबी न वसील दाता मुझे दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा। भिटाई का वधीक भला अजो को मुलो भिटाई का वधीक तू नखे तो मनी भिटाई भिटाई वधीक भिटाई के इल्म वधीक हो या मुल्ले के इल्म जेको तोखे गौसे आज़म के सद करण खां गौसे आज़म का मदद वठण खां झले थो उन ते कलम कोन पढ़ियो आ। वडे आवाज़ सां मूंसां चइजां त पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जनाब मूसा खौसन खारजी से था खराब सुनी स्वालिया सडड़ा अची गौस गुलाब समदानी शताब कर का मार मुरीद दे। साईं के जो सदक की बादशाह पीर अब्दुल लतीफ भिटाई घबराना जमीन के इशारो करण तुझो कम चीरे हिंगलाज मां भिट जे तड़न ते पहुंचाइण अब्दुल कादिर जीलानी जो कम। आम पीर तो हाजी गुलाम नबी पियो जे यारी बारी जंत जी कया रिज़्क़ में तन जे बरकत पया। सुभान अल्लाह सुभान मां तकीर जा घणी न कंदुसि सुभाणे वरी जलसो इन्हीअ जे करे तव्हां थोरो थोरो मिड़ी मूंसां पढ़ायो त छॾियो मत। यारी बारी जन तुंहिंजी कया रिज़्क़ में तन जे बरकत पया। परहा पंजूणा हे लॾहूणा आईंदे थींदा छो न अमीर तालिब मुर्शिद तू वा। सुभान अल्लाह। साईं हाफिज अब्दुल गनी जे सवेर नात बड़ी जेक बाबात माना संत जी पर बलोचिस्तान से साईं झटपट
उतां आयो आहे मेहमान आहे सवेर नात पढ़ी पर वरी आखिर में पढ़ंदो रुगी ॾिसजोसि न कुझु वसजोसि चओ सुभान अल्लाह दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा हाजी साहब ते अल्लाह रहमत करे फरमाए तो पिन दानत पियो खेन मिलियो छा जेवर पातो जीरे जंजीर तालिब माम जो मुर्शिद दुआ दुनिया जर पर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई तेज प्या वठदा पीर फकीर तालिब माम जो मुर्शिद दुआ औसे आदम आलम रब्बानिया हिकड़ी संदुल दौर जी हिकड़ी हिकायत है साईं जन जरे पढ़ी फारग थिया कुछ मौलविन 100 सवाल तैयार करे दिल में सोचो त बाचा पीर तकरीर कंदो उते हली सवाल कंदासी मानुन जे सामू सवाल थींदा मानु साईं के जवाब कोन इंदा पाणी मानु साईं का नफरत कंदा मानुन जे दिल में चंदासी बाबा ॾिसो इनके त इल्म आहे कोन इनके तका जान आहे कोन 100 सवाल तैयार करे हजरत गौसे आजम के दरबार में आया पीरन जे पीर जे तेरे दरबार शरीफ के अंतरे से में आया साईं जी नजर उनन जे जो मथा पई गौसे आजम जे सीने में एकड़ी एड़ी त नूरानी तलवार निकती उनन जे सीनन में घुमी वई ओए मौलवी रड़ियों प्या कर चीखूं प्या कर हाय घोड़ा प्या कर पैरन ते चीकरी प्या साईं माफी मिले माफी मिठी बाहर निकता हर बोलन च मानो चयो मौली साहब अवा त चयो पे त गौसे आजम का सवाल कंदासी छा थी वियो हुआ क्यों जने गौसे आजम असां जे मथा नजर कई सवाल त असां खां विसरी विया पर जेको बियो इल्म हो ओहो भी असां खां विसरी वियो काश कान बची पर वरी जने पीरन जे पीर पंजे वेजो घुराए सीनो सीने सां मिलायो रब उन इल्म सां गडो गड बिन इल्मन जी भी दौलत अता फरमाए छडिया अच्छा पीर वडो आलिम साईं तवा के सर तकरीर में बुधाए पे तवा जो फजर का वडी जोर का वडी असर का वडी मगरिब का वडी इशा असा बादशाह पीर के साथ तावीज़न वारो सुनदो जा तावीज़ लिखी बैठो तो ना बादशाह पीर वडो आलिम मुफस्सिर हो मुहद्दिस हो फकीह हो मुफ्ती हो उसूली हो मंतकी फलसफी इल्म कलाम सब जो माहिर चोटी जो आलिम हजरत अब्दुल कादिर जीलानी जेके सुन्नी असी त मन्यूं था पर मुझे वाल साहब साईं जी मुलाकात एकड़ी मदीने में अब्दुल कादिर हुंदो नूरो जो मोरे जो ऐ मदीने में रहंदो अहले हदीस कट्टर हो ओ जे पियो त सही तई गौसे आजम जो करामतूं पढ़ंदा हो असां गौसे आजम जे इल्म के ॾिसंदा हो तो गौसे आजम जो इल्म इया जे समुंद्र जो छोरी एतरो रब्बानी आलम चंदन तसनीफन के पढ़ो अल फतह रब्बानी अल हुनिया फुतूहुल गैब उनका अलावा कई साईं जो तसनीफू हन गौसे आजम को आम रस्मी रिवाजी पीर न गौसे आजम आलम व आहे खुदा जो कामिल वली वो असी आखिर में ही मनकबत पड़ी मां बसतो कया दोस्त मुततामन वरदिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहियो दीन पीर जी दोस्त पक्का हो डाढ़ा पक्का होता है खाई वाला दोस्त मुततामन वरदिया दस्तगीर जी नागरी दाद मिल्या अथस हक सुभान अल्लाह आमन पीर तने पुलस जाइलजो अथवा जाइलजो रज़दीर जी जो जाइलजो रज़दीर जी दोस्त मुततामन वरदिया दस्तगीर साईं इदरीस वलियो ही वाह वाह जितना अर्ज था कि उसे बगदाद वारा से ऐसा तुझे शान पे गई असा जी पारत कब्र में पारत थी अगे जहान में सही
हाय दुआ कर साईं जी नजर असां जे मथा साईं इतरी सवली ही वाह मदद कंदो लिल्लाह दुखन भरे दिल की रजी सभी जो दोस्त मुततामल वरतिया दस्तगीर जी ॾाढी ख़ुशी थी माशाअल्लाह नौजवानन ऐं खाई जे गैरतमंद सुन्नन हर साल वांगुरु ही अज़ीम शान जलसो रखियो अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़नि में रोज़नि में बच्चन में माल में उम्र में औलाद इज़्ज़त अभी जेके परे खां वेझे खां आया हो काफ़ी देर खां वठी